शदादकोट की शहरी मर्द, बच्चे और बूढ़े पागल कुत्तों के निशाने पर। गुज़श्ता 24 घंटों में 30 से ज़ायद शहरी पागल कुत्तों के हाथों ज़ख्मी। म्यूनसिपल और सिविल हॉस्पिटल इंतज़ामिया शहरियों को सहूलियात देने के बजाय परेशानियों में मज़ीद इजाफा करने लगे। तव्हां करंट इशू खे इहो खयो आहे, ॾिठो वञे त हर रोज़ 2 खां 3 या 4 केस असांजी तालका अस्पताल में हर रोज़ पागल कुत्ते जे काटण जे अची रहिया आहिनि। पर ॾिठो वञे त उते बि जेको आहे सो सिविल अस्पताल जी इंतज़ामिया आहे उन्हनि जी बि कारकर्दगी हिकु ज़ीरो आहे। काई बि उते वैक्सीन जी जेका अणलभ चऊं उहा बि न आहे, बहरहाल कुझु बि न आहे। पोइ जेको लिखी था ॾियनि ॿाहिरि त उहे बि जेको आहे सो उन्हनि जा डबल चार्जिस वठी करे जेको आहे मजबूर माण्हुनि खां हिकिड़ो फ़ाइदो वठनि पिया। पर इन में MS खे मुलवस कयूं या मथे इदारे वारनि खे मुलवस कयूं, पर ॾिठो वञे त वरी बि ॻाल्हि हुकूमत ई अचे थी, छो जो हुकूमत नोटिस नथी वठे तॾहिं हेठियां अमलदार जेको आहे सो इहे कम पंहिंजा करे रहिया आहिनि ऐं जेब भरे रहिया आहिनि। सो दांह ॾियूं त कंहिंखे ॾियूं, हिते कोई नोटिस वठण वारो ई न रहियो आहे। शहर में तमामु वधी विया आहिनि, हद खां बेअंदाज़ थी विया आहिनि। अॻे कुतनि जी मुहिम हलाईंदा हाणे उहा ई बंदि करे छॾी अथनि। असांजा ॿारड़ा नंढा स्कूल नथा वञी सघनि, वञनि था त चवंदा ॿार कुता खाईंदा असांखे। इस्पताल पहुच थो उते सुई कान्हे का, ग़रीब माण्हू वञे काॾे। ग़रीब माण्हू एॾो वयल में पइजी वियो आहे जो ॿाहिरि निकिरनि था नंढा ॿारड़ा त उन कुता था खाइनि। इस्पताल वञनि त सुई कान्हे का, असांजे इस्पताल में भींग लॻी पई आहे, असां वञूं काॾे। ग़रीब माण्हू असां परेशान थी विया आहियूं। इन हवाले सां असां इहो था ॾियूं त कुतनि जी मुहिम हलाई वञे, या कुता ख़त्म कया वञनि, या जेको अस्पताल में सुइयूं ॾिनियूं वञनि। जबकि दूसरी जानब शहरियों को पागल कुत्तों के काटने के इंजेक्शन खरीदने में भी कई दुश्वारियों को सामना करना पड़ रहा है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदादकोट।